दड़ो बनून लायकपुर समेत ॿियनि नंढनि वॾनि इलाइक़नि में एसटीपी जे सॾ ते सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ मुकमिल शटर बंद हड़ताल कई वई। दड़ो शहर जे शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, रेशम गली समेत बनू जे मरकज़ी बाज़ार बंद रोड ऐं लायकपुर जे मुख्य रोड बाज़ार वारा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद रहिया, जॾहिं त रोडनि तां आम ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक गायब नज़र आई। उन मौके ते दड़ो में एसटीपी अॻवाणनि फारूक मंगसी, ज़ोहेब मंगसी, मुर्तज़ा मंगसी, बनू में एसटीपी जे ज़िले अॻवान अब्दुल करीम पलेजो, वज़ीर पलेजो, सरबंद पलेजो, मुख्तियार खट्टी, कैसर पलेजो, ख़ान सोमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में कारकुननि तरफ़ां हथनि में झंडा खणी पंजारे पुल चौक ऐं बंद स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ पूरी सिंध जियां रतोतेरो शहर में शटर डाउन हड़ताल, अवाम तरफ़ां भरपूर मोट, समूरो शहर मुकम्मल बंद। एसटीपी ज़िले अॻवान कामरेड अख्तर बुलेदी सदर ईरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां 18 डिसंबर ते सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ ऐलानियल शटर डाउन हड़ताल खे पूरी सिंध जियां रतोतेरो में बि भरपूर मोट मिली आहे। गुज़िरियल ॾींहुं असां कारोबारी माण्हुनि खे शटर डाउन हड़ताल करण जी अपील कई हुई, जंहिं ते रतेतेरे शहरिन ऐं कारोबारी माण्हुनि भरपूर मोट ॾींदे पाण मुरादो पंहिंजो कारोबार बंदि रखियो आहे। असां हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जा बारिश कॾहिं बि सिंधु ते गैर क़ानूनी केनाल कढी सिंध खे सुकाइण वारी साज़िश क़बूल न कंदा ऐं सिंध जे ज़रख़ेज़ ज़मीननि खे बंजर बणाइण वारी साज़िश खे समूरी सिंध वारा नाकाम बणाईंदा। अख्तर बुलेदी, नायब सदर एसटीपी ज़िलो लाड़कानो। जीअं तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त सिंधु दरिया मथां जेको पंजाब साम्राज्य केनाल ठाहे पियो, उन अमल ख़िलाफ़ तरक्की पसंद पार्टीअ पारां अॼु 18 डिसंबर अरबा जे ॾींहुं सॼी सिंध में शटरबंद हड़ताल ऐलान कयो आहे। उन जे लाइ असीं सभ खां पहिरियां रतोतेरो जे समूरनि वापारी दुकानदारनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजो साथ ॾिनो आहे। सॼो शहर बंदि लॻो पियो आहे। ईअं असीं सिंधी माण्हू जे मुतहद थींदासीं त इंशाअल्लाह सिंध जा मसइला हल थी वेंदा। पंजाब साम्राज्य जेको सिंधु दरिया मथां केनाल ठाहे सिंध जी ज़राअत खे तबाह करण जो मनसूबो जोड़ियो आहे, उनखे असीं कंहिं बि सूरत में कामयाबु करणु न ॾींदासीं। असांजी जंग जारी आहे जेसीं ताईं ज़िंदा आहियूं, जेसीं ताईं हिकिड़ो बि गैरतमंद सिंधी माण्हू ज़िंदा आहे। सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ तरक्की पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां जदोजहद जारी रहंदी। तलाव शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़, होटलूं, मार्केटूं, पेट्रोल पंप मुकमल तौर ते बंदि पियल नज़र अची रहिया आहिनि, जॾहिं त शटर बंदि हड़ताल खे कामयाबु करण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एसटीपी कारकुन पारां मोटरसाइकिल ते झंडा खणी शहर जो गश्त जारी आहे। राब्तो करण ते अॻवाननि ॿुधायो त वफ़ाक़ी सरकार पारां सिंधु ते धाड़ा हणण ख़िलाफ़ मरकज़ी जे सॾ ते सॼी सिंध जियां तलार ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि में बि मुकमल शटर बंदि हड़ताल कई वई आहे। इन्हनि जो चवणु हो त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। सिंध जे समूरो ज़राअत जो दारोमदार सिंधु दरिया ते आहे। सिंध खे पहिरें ई पंहिंजे हिसे जो मुकमल पाणी नथो मिले, वरी जेकॾहिं हुक्मराननि वधीक 6 नवां केनाल ठाहिया त सिंध रेगिस्तान बणिजी वेंदी। हिननि चयो त अॼु जी हड़ताल जो हिकु ई मैसेज आहे त सिंधी अवाम सिंधु मां केनाल कढण वारे सिंध दुश्मन मंसूबे खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। समाजी सूफ़ियानी ऐं रूहानी जमायत अंजुमन गुलामानी कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान पारां दरगाह सईद महेंद्र शाह रज़ियल्लाहु ताला अन्हु जी आसन में महफ़िल हदिया क़सद दुरूद पाक जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जमायत जे सरमाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे ख़िताब में चयो त ज़िंदगी खे मौत खां पहिरीं गनीमत सम्झो। तर्श रूह बदमिज़ाज यानी सख़्त मिज़ाज ऐं तकबर सां हलण वारो जन्नत में दाख़िल न थींदो। साईं चयो त जिन गुनाह कया ऐं ॿियनि खे गुनाहनि ते आमदा कयो, उन्हनि लाइ क़ुरान पाक जी सूरत अल नकबूत 13 में अचे थो ऐं पंहिंजनि गुनाहनि जूं गठड़ियूं ऐं ॿियूं कई गठड़ियूं पंहिंजे गुनाहनि सां ज़रूरु खणंदा ऐं जेको ठाहींदा आहिनि तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं ज़रूरु पुछिया वेंदा। माण्हुनि लाइ संदन हिसाब वेझो थियो आहे ऐं उहे गफ़लत में रही खेसि मुंहुं मोड़ींदा आहिनि, जॾहिं त 24 करोड़ दुरूद पाक ऐं ख़तमुल क़ुरान जी अजतमाही दुआ घुरी वई। संद समेत आलम इस्लामियत जी खुशहाली लाइ दुआ घुरी वई। प्रोग्राम में समय माण्हुनि शिरकत कई।
महफ़िल में नात ख़्वानी पिणु कई वई। तक़रीब में हाजी सुनहरो दर्स संजर नकरच, मिसरी नकरच, अब्दुल गफ़ूर नकरच, आरिफ नकरच, इज़हार दोनकाई, कासिम समेत हाजी सोलंकी, माशूक सोलंकी समेत वॾे अंग में कलंदरिन शिरकत कई। उन मौक़े ते सिक्योरिटी ऐं नगर जो पिणु बंदोबस्त कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ख़तर सिरी डिगरी खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर सां भरियल कोस्टर कल्टी थियण सबबि केतिराई माण्हू ज़ख़्मी। छित ते वेठल दुम्बालो वासी सैद बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नौजवान सख़्त ज़ख़्मी। सिरी पुलिस मौक़े ते पहुची 11-22 रेस्क्यू टीमनि जी मदद सां ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। तौबे जो न्यूचोर फ़कीर अमीन मेन रोड ते काफ़ी सालनि खां क़ाइमु कयल पुलिस पैकेट नाकाम करण में मसरूफ़। पुलिस पैकेट बहाल करण बजाय नाकाम थी वई आहे। पुलिस डांगो में रखियल टेबल खणी विया हलिया। उमर एजाज़, चमन सुमार ऐं ॿियनि चयो त पुलिस आराम में SHO छोर खे 5 शिकायतूं करण बावजूदि नोटिस न वरितो। इन्हनि चयो त असां SSP उमरकोट खे अपील करियूं था पुलिस पैकेट बहाल कई वञे, खयल सामान वापसि लॻायो वञे।